निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त निगरान हुकूमत शफ़ाफ़ चूंडनि लाइ क़दम खणी रही आहे। इक़्तिदार जे पुरअमन मुंतक़िली असांजी पहिरीं तरजीह आहे ऐं दहशतगर्दनि ऐं इंतहा पसंदनि आॾो हथियार फिटा न कंदासीं। हर क़ीमत ते विढ़ंदासीं। मुल्क मां दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदी जो ख़ात्मो आंदो वेंदो। रांची में वापारी बिरादरी खे ख़िताब कंदे निगरान वज़ीर आज़म चयो त निगरान हुकूमत जा अख़्तियार महदूद आहिनि। जॾहिं त खोराक ऐं तवानाई जहिड़ा मसइला दरपेश आहिनि। कोशिश आहे जेका ज़िम्मेवारी मिली आहे उहा पूरी कयूं। अनवारुल हक काकड़ चयो त मुल्क जल्द तरक्की जे दग ते ईंदो। कारोबारी माण्हुनि जे करे मुल्क जी मईशत हले थी। मुआशी मसइलनि खे मुंहुं ॾियण लाइ कारोबारी बिरादरी जे सहकार जी ज़रूरत आहे। ॿिए तरफ़ मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे निगरान वज़ीर आज़म चयो त बटगिराम में फ़ौज ऐं रेस्क्यू इदारनि गॾिजी फाथल ॿारनि ऐं उस्तादनि खे रेस्क्यू कयो। चेयर लिफ्ट में फाथल माण्हुनि खे बचाइण पहिरीं तरजीह हुई। उन चयो त पाक फ़ौज ज़िले इंतिज़ामिया ऐं मक़ामी माण्हुनि गॾिजी रेस्क्यू ऑपरेशन खे कामयाब बणायो। असांजी उन कामयाबी जो जशन बि मल्हाईंदासीं। अनवारुल हक काकड़ वधीक चयो त दहशतगर्दनि ऐं इंतहा पसंदनि आॾो हथियार फिटा न कंदासीं। हर क़ीमत ते विढ़ंदासीं। दहशतगर्दनि ख़िलाफ़ जंग ख़ैरात न पर पंहिंजे वसीलनि सां विड़ी रहिया आहियूं। शहीदनि जी हुरमत ऐं क़ुर्बानीनि खे कॾहिं बि न विसारींदासीं। निगरान वज़ीर आज़म चयो त जेके सम्झनि था त जंग विड़ी थकिजी पिया आहियूं उहा सनन ग़लतफ़हमी आहे। जंगियूं फ़र्द न पर क़ौमूं विढ़ंदियूं आहिनि। दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदी जो ख़ात्मो आणींदासीं।